जयपुर में यूनियन काउंसिल शादी शही जे ॻोठ अब्दुल हुसैन कटोहर में मुसलसल बरसात पवण करे मुकमल ढही पट थी वियो। इन सिलसिले में ॻोठ जे रहवासिन गुलाम रज़ा कटोहर, जेल खान कटोहर, सवादो फ़कीर कटोहर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो ॻोठ मोहन जे दड़े जो ॾेख ॾियण लॻो आहे। 2 महीना गुज़रण बावजूद हिन वक़्त ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे का सार नाहे लधी। हिन टाइम असांजे ॻोठ जे चोतरफ़ पाणी बीठल आहे। असांजे ॻोठ में मलेरिया, टाइफाइड, उल्टी, खंघ, चमड़ी जी बीमारियुनि, दस्तनि समेत ॿियूं ख़तरनाक बीमारियूं पखिड़िजी वयूं आहिनि ऐं केतिरनि ई ॾींहं खां असांजो चुपायो माल बीमारी विघे फ़ौत थी वियो आहे। असां तक जे MNA ऐं MPA चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त ॻोठ अब्दुल हुसैन कटोहर ते बीठल पाणी कढायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।